वाह, चरस नाहे चॉकलेट जेको पींदो वो मथे हूंदो, जेको न पींदो हेठि। चार त मज़ो अथसि कलंदर मज़ हक हक। छोकरा वेठो आहीं न? हाँ चाची ॾिसण बाक़ी वेठा हूं सरेआम। शाबाश मुंहिंजा बच्चा। ॿुध, ही छोरी त ॿाहिरि न निकिती आहे न? ज़ाली पैदा न आहियां मां, सौ बि स्थिति खणे मां तां बशूअ खे ख़बर पइजी वञे ऐं पूरो करे छॾे। आखे पची वेठो आहियां। हाँ, वॾी ॻाल्हि आहे। इहा छोरी चुप करे वेहण वारी त आहे ई कोन। प्रिया त छा मां, पर प्रिया जो आवाज़ बि ॿाहिरि न आहे निकितो। वीचारी हप कयूं कंहिं न कंहिं कुंड में वेठी हूंदी, भले ॾिसेसि। आहे न हाणे अंदरां त को बि आवाज़ कोन थो अचे जो खणी मां सम्झां त सुरॿाहट आहे। बशू, तूं हिते वेठो मज़े सां नशा पता करी, हाँ? वो छोरी निकिरी त कान वई? तूं बि अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदी आहियां। मां मवाली ज़रूरु आहियां पर अंधो त न आहियां न। नो ब्लाइंड। हितां निकिरे हा त नज़र अचे हा नी, को बि मसइलो कोन्हे। दरवाज़ो त बराबर बंद आहे, पर अलाए छो मुंहिंजी दिलि थी चए त इहा छोरी पिरे निकिरी वई। पर मुंहिंजी दिलि थी चवे त पिरे नाहे निकिती। तूं परेशान न थी, डोंट वरी मां। चङो, आउं दरवाज़ो खोले ॾिसांसि थी। ॾिसेसि रमा, ॾिसेसि। बशू, अम्मा अच्छा बशू, हाय हाय रे असां सां कर पियो। ओ बशू, तूं वेठो हिते नशा पता करी, ही ॾिस त सही छोकिरी आहे किथे, भॼी वई। अवां जे केर बि न आहे त पोइ मां कीअं ॾिसां? को अंदरि हुजे त हुनखे ॾिसां न। ऐं पहिरियों हितां निकिरी वई छोरी वई। अमां निकिरी वई त वञी धूड़ पाए। अजायो असांजे हिसे जूं बि 2 मानियूं खाई वञे हा, पोइ मां सॼी राति बुख ते न सुम्ही सघां न वेही सघां। अरे वारो कर उथी वञी छोकिरी खे ॻोल्हे अच। हिकिड़ो मिंट आख़िरी कश हणां त पोइ बाक़ाइदे ॻोल्हियांसि थो। अरे मोली मोआ, छोकिरी भॼी वई आहे, वञी असां ते केस कंदी। इहो त शायदि ग़लति थींदो। अवां जे इहा ॻाल्हि आहे त पोइ मां हाणे ई थो वञांसि। पर मां वञां त सही, पर वञां केॾां? वञी धूड़ पा, तूं वञी ॾिस त किथे न किथे त हूंदी न, मिली वेंदी हली। अला न करे मोल हुजे, आसरनि में वञा मड़े चोटना आहिनि। अला बि ॾिस ॾाइण के त आहे किथे मां पई। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।